सिंधी ॿोलीअ जे आईंदे बाबति अॼु हर सिंधी सोचे रहियो आहे। ॿोलीअ जे आईंदे बाबति अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधीअ जे बर्ख साहित्यकार, भाषा विज्ञानी डॉक्टर सतीश रोहिड़ा सां। तहज़ीबी सुञाणप पैदा करण जा कहिड़ा वसीला आहिनि? इहो तहज़ीब जी सुञाणप जहिड़ो ई अहम सुवालु आहे, छो त जेकॾहिं असांजी तहज़ीबी सुञाणप घटिजी रही आहे त असांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे त उन सुञाणप खे क़ाइमु रखणु ऐं पैदा करण जी कोशिशि कयूं। हाणे इन जा जेके वसीला आहिनि तिन में मुख्य वसीलो आहे पंहिंजे पुराणे इतिहास या पुराणी तारीख़ सां पाण खे जोड़णु। छो त मूं अवल ई चयो त कंहिं बि तहज़ीब जो असली रूप उन जे अदब में ॾिसी सघिबो आहे। इन करे असांजी पहिरीं ज़रूरत आहे त असीं जेका असांजी गुज़िरियल तारीख़ आहे उन जी ॼाण हासिलु कयूं। हाणे इन हंध ते जेकर मां तुंहिंजो ध्यानु इन ॻाल्हि लाइ छिकायां त तारीख़ खे यादि करणु ऐं तारीख़ में जीअणु ॿ जुदा ॻाल्हियूं आहिनि। ईअं त हिकिड़ो मशहूरु गुफ़्तो आहे त जेका जाति पंहिंजे तारीख़ खे विसारींदी आहे, तारीख़ उन जातीअ खे विसारे छॾींदी आहे। पर अॼु सिंधियुनि खे इन सां गॾु इहो बि यादि रखिणो आहे त जेका जाति तारीख़ में जीअंदी आहे उहा तारीख़ बणिजी वेंदी आहे। माना पोइ मौजूदु वक़्त खां उहा कटिजी वेंदी आहे ऐं इन करे मौजूदु वक़्त में हलंदड़ वक़्त में उन जातीअ जो हवालो ई न रहंदो आहे, उहा महज़ तारीख़ जे हवाले ताईं महदूद रहिजी वेंदी आहे। इन करे असां सिंधियुनि खे यादि रखिणो पवंदो त इतिहास खे यादि करणु लाज़मी आहे, छो त उन खां सवाइ असांखे पंहिंजे तहज़ीबी सिलसिले खे क़ाइमु करणु ॾुखियो थींदो। पर इतिहास में जीअणु पंहिंजी आत्महत्या करण जे बराबरि आहे ऐं इन करे असांखे मौजूदु वक़्त जे तब्दीलियुनि सां पाण खे जोड़ींदे तारीख़ खे सिलसिले खे सम्झणो आहे। तारीख़ में असांजी जेका अदबी विरासत आहे उनखे सम्झणो आहे, जेका तहज़ीबी विरासत आहे उनखे सम्झणो आहे। साॻे वक़्तु मौजूदु वक़्त जे हालतुनि खे ध्यान में रखंदे उन तहज़ीबी सिलसिले खे अॻियां वधाइणो आहे। हाणे उहे जेके ॿ ॻाल्हियूं असां हींअर ध्यान में रखूं था त इतिहास खे यादि करणु ऐं इतिहास खे में जीअणु, त मां सम्झां थो त इहा ॻाल्हि जेकर असीं सम्झंदासूं त ॾाढो असांखे तहज़ीबी सुञाणप खे क़ाइमु करण में फ़ाइदो मिलंदो। दादा, इतिहास खे यादि करणु या वरी इतिहास में जीअणु, इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु ॿुधायो। आशा, इतिहास खे यादि करण जो मतिलबु आहे या तारीख़ खे यादि करण जो मतिलबु आहे त गुज़िरियल वक़्त में सिंधियुनि वक़्त जे कहिड़नि हमलनि ऐं हासिलातुनि जो असरु ॾिठो। जंगियूं थियूं, उन्हनि जो कहिड़ी तरह सां हुननि मुक़ाबिलो कयो। मोहन जे दड़े जी सभ्यता मां सिंधियुनि जे तारीख़ जी कहिड़ी ख़बर पवे थी। जे अहिड़ी वॾी शानदार तहज़ीब जा असीं वारिस आहियूं त असांखे सिर मथे करे पंहिंजी ॻाल्हि चवणु खपे। जेकॾहिं एतिरा हज़ार साल अवल मोहन जे दड़े मां जेके मुहिरूं लधियूं आहिनि ऐं उन्हनि ते चित्र लिपीअ जा चित्र निकितल आहिनि त इहा ॻाल्हि साबित थी करे त तॾहिं इन जॻह जा रहवासी लिखणु ॼाणंदा हुआ, ॻाल्हाइण त ॼाणंदा ई हुआ, छो त उतां मिलियल ॿिया उहिञाण ॾेखारनि था त इहे त वापार बि कंदा हुआ, इहे ॿेड़ा बि ठाहींदा हुआ ऐं वेंदा बि हुआ ऐं वरी मुहिरूं ॿुधाइनि थियूं त तंहिं वक़्तु हिननि खे लिखण जो हुनर बि ईंदो हो।
जे असीं अहिड़ी शानदार वाधारो कयल तहज़ीब जा वारिस आहियूं त असांखे इहो यादि करिणो आहे ऐं पंहिंजी नई पीढ़ीअ खे ॿुधाइणो आहे त असीं घटि न आहियूं। जे माण्हू चवंदा आहिनि न असांजो ख़ानदान, मां फलाणे ख़ानदान जो आहियां, मां फलाणे ख़ानदान जी आहियां, मां चिंद आमिल आहियां, असांखे बि चवणो आहे त असीं बुनियादी तरह सां ई सभ्य आहियूं, असीं बुनियादी तरह सां ई विकास कयल आहियूं, असीं तॾहिं खां वठी पढ़ियल आहियूं जॾहिं अञा माण्हुनि पढ़णु ई कोन सिखियो। असां तॾहिं खां वठी मलमल ठाहींदा हुआसीं जॾहिं दुनिया जे घणनि मुल्कनि जा माण्हू उघाड़ा घुमंदा हुआ। असांखे इहो यादि करिणो आहे, पंहिंजी पीढ़ीअ ताईं पहुचाइणो आहे। असांखे इहो बि ॿुधाइणो आहे त असांजे मथां एतिरा हमला थिया, एतिरनि हमलावरनि जे मुक़ाबलनि जे बावजूदि असीं जंहिंजो तीअं सलामत रहिया आहियूं। तब्दीलियूं आयूं असां ॾिठियूं, पर तब्दीलियुनि खे असां हज़म कयो। इहा ख़ूबी असांजी अॼु बि क़ाइमु आहे जो विरहाङे जहिड़ी भयानक घटना खे बि असीं बर्दाश्त करे वियासीं ऐं अॼु ॼण त चौथी पीढ़ी जेका आहे तंहिंखे उन जी का ख़बर बि कोन्हे का त असां छा सठो ऐं कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे भोॻे असीं हिते पहुतासीं। हाणे इहा ॼाण उन्हनि खे छो ॾियणु ज़रूरी आहे? इहा ॼाण ॾियणु ज़रूरी आहे त सिंधी माण्हू तमामु घणो एंटरप्रेनर या साहसी या जुहियत वारो आहे ऐं दुनिया जी कंहिं बि मुल्क में कंहिं बि जातीअ सां ठहकी फहकी हलणु ॼाणे ऐं पंहिंजे लाइ जॻह ठाहे ॼाणे। मां कॾहिं कॾहिं तशवीह में चवंदो आहियां त सिंधी उहो ॿूटो आहे जेके तव्हीं सिधी साईं ज़मीन ते न बि लॻायो त जेकॾहिं कंहिं पहाड़ ते किरंदो त कंहिं पहाड़ जे चीर मां ई ॿाहिरि निकिरी ईंदो। इहा ॻाल्हि पंहिंजे नई पीढ़ीअ ताईं पहुचाइणी आहे। नई पीढ़ीअ खे इहा ॻाल्हि ॿुधाइणी आहे त असां कहिड़ियूं हासिलातूं कयूं आहिनि। इन करे इतिहास खे यादि करण जो मतिलबु पंहिंजी अॻी सॼी संस्कृतीअ खे तहज़ीब खे नई पीढ़ी ताईं पहुचाइणु आहे। ऐं जॾहिं असीं इतिहास जे जीअण जी ॻाल्हि कयूं था त मां चवां थो असां इतिहास में जीअंदासीं त इतिहास थी वेंदासीं। ऐं इन करे जेकॾहिं असांखे मौजूदु हालति में पंहिंजी सुञाणप खे क़ाइमु रखिणो आहे त बदिलाव खां असांखे बदिलजणो पवंदो। हाणे उहो बदिलाव छा आहे? बदिलाव इहो आहे त अॼु सूचना जी टेक्निक या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो एतिरो घणो वाधारो थियो आहे, साइंस जो एतिरो घणो वाधारो थियो आहे जो अॼु असांखे इन्हनि साधननि जो इस्तेमालु करे पंहिंजी सुञाणप खे फैलाइण जी ज़रूरत आहे। पंहिंजी भाषा जे प्रचार करण जो इहो वसीलो आहे। असांखे अॼु सॼी दुनिया जे सिंधियुनि ताईं ॻाल्हि पहुचाइणी आहे त कीअं अॼु बि सिंधी हर खेत्र में अॻिरा आहिनि। इहो वहम कढणो आहे त असीं को रुॻो वापारी आहियूं। हुननि खे इहो बि ॿुधाइणो आहे त असां वटि चीफ ऑफ नवल स्टाफ टहलियाणी हो उहो सिंधी हो। हिननि खे ॿुधाइणो आहे त असां वटि नरेंद्र हिरवाणी आहे जंहिं ऑस्ट्रेलिया जी हिकिड़े मैच में 11 लाइ 12 विकेट्स वरितियूं हुयूं। असां वटि संतू शाहणी आहे जंहिं ऑर्डिनेंस फैक्ट्रीअ में एतिरो शानदार कमु कयो जो हुनखे पद्म भूषण ऐं पद्म विभूषण मिलियो। अॼु बि असां वटि आडवाणी आहे जेको बिलियर्ड में वर्ल्ड चैंपियन आहे। सिंधी रुॻो वापारी आहिनि, इहो वहम उन्हनि खां कढणो आहे। इन करे सिंधियुनि जूं हासिलातूं, सिंधियुनि जो ॿियनि मुल्कनि भारत में कंट्रीब्यूशन या ख़ुदि उन मुल्क जे वाधारे में उन्हनि जो जेको हिसो या हिसेदारी आहे उहो ॿुधाइणी आहे। केतिरियूं सिंधियुनि इस्पतालुनि खोलियूं आहिनि, केतिरा कॉलेज खोलिया आहिनि, केतिरा धर्म जा कम कया आहिनि, जुदा जुदा खेत्रनि जी इकोनॉमीअ में उन्हनि केॾो वॾो हिसो अदा कयो आहे। लखनि माण्हुनि खे उन्हनि रोज़गार ॾिनो आहे। हर सिंधी जेको पंहिंजो कारोबार शुरू करे थो उन में कंहिं ॿियनि 10 माण्हुनि खे रोज़गार ॾिए थो। त असां जी जेके हासिलातूं आहिनि उहे थोरियूं न आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधाइणो आहे
त अॼु लॻभॻि 150 मुल्कनि में सिंधी वसियल आहिनि। किथे 5 आहिनि त किथे 50,000 आहिनि। ऐं उन्हनि सभिनी मुल्कनि जे वाधारे में उन्हनि जो तमामु अहम रोल रहियो आहे ऐं उहे पंहिंजो पाण में बि सबर आहिनि ऐं उन समाज में इज़त जे क़ाबिल बणिया आहिनि। इहा ॻाल्हि आहे मौजूदह वक़्त में जीअण जी ॻाल्हि।